ख़तरनाक हिकिड़ो दौलत, ॿियो औरत। शैतान जॾहिं कंहिंखे गुमराह कंदो आहे, रस्ते हक़ जे खां हटाईंदो आहे, उन जा ॿ वॾा हथियार आहिनि, हिकिड़ो दुनिया, ॿियो औरत। दौलत ऐं औरत, इहे ॿई शयूं शैतान जा हथियार आहिनि, जिन जे ज़रिए इंसाननि खे, फ़क़ीरनि खे, दीनदारनि खे शैतान गुमराह कंदो आहे, ॿिनि हथियारनि जे ज़रिए, हिकिड़ो दौलत, ॿियो औरत। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त कसम खणी फरमायूं त मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो, त मूंखे इहो ख़ौफ़ न आहे त मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत को वञी शिरक कंदी, पर मूंखे ख़ौफ़ इन जो आहे त दुनिया घणी थींदी, पैसो घणो थींदो, उन में हिक ॿिए में विढ़ंदा, रत हारींदा, दुनिया जे फितने में मुब्तला थी वेंदा। अॼु उहो फितनो अची वियो आहे, सम्झो था। दुनिया जे ख़ातिर भाउ भाउ सां थो विढ़े, पीउ पुट सां थो विढ़े, पुट पंहिंजे पीउ सां साम्हूं थियो बीठो आहे इन दुनिया जे ख़ातिर। दुनिया जीफ़तुन व तालिबुहा किलाब, साईं फरमाइनि था दुनिया हिकिड़ो ढूंढ आहे, उन जे तलब करण वारा कुता आहिनि। जीअं ढूंढ मुर्दार हूंदो आहे न, दुनिया खे साईं करीमन इन ढूंढ सां तशबीह ॾिनी आहे, ऐं उन जे तलबगारनि खे पाण करीमन कुते सां तशबीह ॾिनी आहे। ऐं साईं जन फरमायो त हुब्बु दुनिया रअस कुल्ल ख़तीअ, दुनिया जी मुहबत सभिनी गुनाहनि जी पाड़ आहे। ॾिसो वण बीठो आहे न, उन वण खे थोरो आहे, टारियूं आहिनि, शाखूं आहिनि, लामूं आहिनि, पन आहिनि, मेवा आहिनि, ॿूर आहे, केतिरियूं शयूं आहिनि वण में, पर उन जो बुनियाद छा आहे? पाड़। पाड़ हूंदी त इहो वण जो थोरो बि हूंदो, टारियूं लामूं हूंदियूं, पाड़ न हूंदी त वण जो वजूद न रहंदो। साईं जन फरमायो त जेकी बि दुनिया में गुनाह आहिनि, उन्हनि गुनाहनि जी पाड़ दुनिया जी मुहबत आहे। सभिनी गुनाहनि जो असुलु बुनियाद छा आहे? दुनिया जी मुहबत। दुनिया जी मुहबत ईंदी चोरियूं, ज़ोरियूं, रिश्वतूं,